ये जिंदगी असां छड़न जी वरी माण्हू चवंदा आहिनि त तव्हां छड़ा वॾा खुश नसीब आहियो, वॾा खुश नसीब आहियो साईं। कपड़ा भी पाण धोऊं, मानियूं भी पाण पचायूं, घर जी सॼी जेको सफ़ाई बफ़ाई भी असां पाण कयूं। मुड़ुस माण्हू साईं ॿार दोस्तनि में वेही असां मुड़ुस माण्हू पिया था अचूं। हा साईं असां वॾा घर में असांजो लय आहे। जिंदगी तबाह थी वई आहे, कहिड़ी जिंदगी बची आहे यार। चओ घर वारनि खे शादी करायो त चवनि था अञा नंढड़ा हो, अञा वॾा थियो थोरो। साबुण बि हाणे हालत ॾिस, विंजंदा बि हिन में हूं, कपिड़ा बि हिन में धोईंदा हूं। वाह वाह अम्मा वाह, जो अची जिंदगी मुंहिंजी कई अथई। न पढ़ाई न को जिंदगी। ये पटेल टानी ये बिधो। ओह नो ये बिधो गाल बुधो पाड़े वारनि जा बि खणी आ न, वारनि जा बि खणी चा वागू साबुण जेको आहे इहो मुंहं के बि हणो, लटनि के बि इहो ई साबुण हणो। पोइ ॿियो कहिड़ो हणा? बाक़ी कहिड़ो हणा? वरता अथई आहे साबुण? जो मां सर्फ चपटी वठी आहे उहा विझ साबुण हण। ॻाल्हि ॿुधो, तूं सदाई कपिड़ा धो, पंहिंजे माउ जा तो धोए, पंहिंजा तो धोए, चङो थो करे। बाक़ी ख़बरदार जो शादीअ खां पोइ ज़ाल जे अॻियां कमु कयो थी, पुछ कुते वांगुरु लुटकायो थी, मां चवां थी उनजे साम्हूं बूट हणंदी मैं, उनजे साम्हूं पादर हणंदी मैं। अच्छा माना जेको तो हाणे ज़ाल वठी अचां त उन जा कमकार न कयां? ॻाल्हाया छो कंदे? मां ओ बा अमर जी जे लाइ तोसां मसलो आया, पंहिंजे अमर जो कमु कंदसि, ज़ाल मिलंदी ज़ाल जो बि कमु कंदसि। तू गरियूं कंदो आहे छड़ा छड़ा इन ते त दफ़ा जे नहीं तुझी इज्जत ही ना है घर। वरी हे का तो हथ कयो थी बदकम हो का तो हथ कयो थी त हे समझाण आयो आहे इनके असाला होटल ते वेंदो आहे न बा होटल ते अचां पे तो उते भी पंहिंजी चांहि पींदो आहियां, तां जड़े वांदन के भी कट प्यारींदो आ। असाला वे उते तू ठाणा हणदो आहे न, छाजू ड्राड़ियूं हणदो आ? असांजी हेतरी इज्जत आहे, असां हेतरी घर में ठाया से तुझी ये इज्जत आहे इज्जत। पंहिंजा कपड़ा अम्मा जा कपड़ा धोईंदो आहियां, तुंहिंजा धोआया? बर्तन भी धोईंदे हूंदे न पोइ त? धोआ तो बर्तन भी धोंदो आ, बाटा भी धोंदो आ, तओ भी तुंहिंजे मुंह ते मलिंदो आ। हे वरी कालो हथ कयो थी बदकम हो करे तो टाइम सां निकर त पादर नणी डमरी पई यार। वो तेरे त इज्जत ही कोले त घर में इहा इज्जत अथस। हा हा इन जी ना इज्जत। हा हल हल हो भाई असां छड़ा भला असां छड़न जी इज्जत कोने। हल ठीक है निकर 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 त हणाई न पादर। दोस्तन के तमासो हा हा हे वरी आखिरी लानत काथों हथ कई दोस्त। तू टेंशन न कर, हा सबड़न दोस्तन में कुतन वारी असांजी इज्जत आ। असां छड़न जी कहिड़ी जिंदगी बचाई अथव तव्हां? त तूं कयो छा आहे? वांदा न कमाए, कम ते वञ, पोइ मां सभु लटा तुंहिंजा धोई पाड़े माउ जो करे न, ज़ाल जे अॻियां कबो आहे छा? पोइ तूं मूंखे सेखारियो छा आहे जिंदगी में? जिंदगी में कपड़ा धोअण, घर जा कमकार कराइण, किचन में जेको चांहियूं ठाहिण, मानियूं पचराइण, इहो सेखारियो थी न। पोइ ज़ाहिर जेका आदत हूंदी ज़ाल मिलंदी त उहा ई आदत थी। माउ जी दुआ मिलंदी आहे, माउ जी त दुआ मिलंदी आहे न। ज़ाल जी बि दुआ मिलंदी आहे। ज़ाल हाणे ज़ाल जी दुआ मिलंदी आहे, हाणे ज़ाल जी दुआ मिलंदी। बाक़ी छा मिलंदो आहे बा? तो छा सेखारियो असांखे? माण्हू न पंहिंजे पुटनि खे पढ़ायो, पंहिंजे पुटनि खे कमीशन करायो, तूं सॼी जिंदगी मूंखे इहे ई कमु कराया? जिंदगी में ॿियो कुझु सेखारे ई जा? मां इहो ई त कमु सेखारिया अथई, कपिड़ा धो, घर में ॿुहारी ॾे, इहे जेके बर्तन बर्तन मानियूं बानियूं पचाए ॾे। पोइ ज़ाहिर तओ मलियाए आस्ते ॻाल्हाए, तओ मलियाए आस्ते ॻाल्हाए, बसि रुगो माउ खे जवाब ॾिजां। हा माउ खे जवाब हया अथई त माउ जो कमु थो करे न। मां चा कोन आहियां, सॼी उमिरि त कम कया, लाबारा कया, मेहूं सभु कम कयासीं। अरे छड़ा छाल आ। ओह नो बाबा खेरा खुश खुश आहे? हाल तू त ॾाढी ठाणा हणदो आहे, चवंदो आहे होटल ते हलूं, हेॾे हलूं, होटल ते वेही त मुंहिंजी घर में इज्जत आहे त घर में चवंदा लटा तो धोए। ख़ैर त आहे उहा पंहिंजा लटा तो धोअनि, तोखे तकलीफ़ आहे? असांखे तकलीफ़ होटल ते त वेही करे चवंदो अरे चार कट घुराए, हिते त चवंदो मुंहिंजी हेतिरी इज्जत आहे, हेतिरी इज्जत आहे। हिते घर में आयासीं, तुंहिंजी इज्जत इहा था ॾिसो, लटा तो धोए वेठो। बराबरि त धोए छा, पाड़े वारनि जो त धोए छा? उते केॾो आहे चवंदो आहे, ख़बर अची उते चवंदो आहे चांहि खणी आ, वेंदो आहे, हेतिरी इज्जत आहे। ओ बा अमर जी जे लाइ करे एतिरी लाइ टंगे रखंदसि, हे घर में करे, पोइ तूं ड्यूटीअ ते वञ, कमाए त सही न। कमाए त ॾियारी हणे थो न, त मां हीअं कंदो आहियां, मां हीअं कंदो आहियां, मां हीअं कंदो आहियां। केॾो सुहिणो सेबतो आहे, मां सदको आहियां मुंहिंजा चंड जहिड़ा पुट, पर चंडो निकिरी पियो। हाणे हो बदकम हो बि तोखे ॻाल्हाए पियो, रोज़गार अथसि न, रोज़ीअ सां न, रोज़ थो इहो खलनि जो खाधो खाए वेठो, खलनि जी कमाई, किन ॾूड खणी ईंदो आहे, उन्हनि मां जूस ठाहे माण्हुनि खे पीआरे थो। उन कुते खे पीआरे, कुतो कल्टियूं पियो खाए, पेट में सूर पइजी वियो कुते खे, अहिड़ा जूस अथसि। कमाए न, कुझु कर न टलका।
वो अगर बार मां कमकार कया हा न हाँ तो मां लख रुपयो महीनो खणी अचां जेतिरा घर में तू मूंखे कमकार कराईंदी कुत्ते वांगुरु अल्लाह गैरत ॾेई न कमाए न छो नथो कमाए बाक़ी अम्मा लख कोई चओ अम्मा हे करे चओ अरे दादी थी महते घुमे तो तू छॾींदे मूंखे गैरत अचे तू मूंखे हिते लूसी कयो वेठो हुई तू घर में मूंखे बेगैरत कयो वेठी आहे तू मूंखे गैरत आणण ॾींदे ये गैरत आहे कपिड़ा पे थो धोआं घर में बुहारी पे थो ॾियां गैरत आहे घर में थां पे थो धोआं गैरत आहे ये घर जा कमकार कराए थे परी ताना गैरत जा पे दी कुत्ते आए थे तेरी गाय चढ़ी थी मुझे दोस्त पे जीता नहीं था मुझे छाते थोड़ू हट करे हट करे उतरे जल्दी धोई वट कपड़ा माके वणो आ वरी वणी इस्त्री कराया बाहर वणी हाँ तो सुबह बाबा वणी सखोए दुकान तो इस्त्री कराया माके वणो आ शाम बुकीए ते केड़ो सकू वो सखावत छोकरो धूड़ सखावत जे मोते कुछ भी कोन तो रे पैसा तो वने वठे अरे शादी में वेंदस उते बुकी आ उते बटे सहरा चवंदस बटे रुपया मिलंदा न तो सुभाणे सदो वठी जा बटे रुपया परावा सजी जिंदगी परावा सेरा चजा न पाजे पुट जो लाव लही सेरा न चजा पुटोड़ो थे कमाए त पुट जे ला भी सहरा गाईंदस छो न गाईंदस अगर मां कमाइण शुरू कयो न हिते मना ये समझ त ये कचरा कुडी थी वेंदई एतरो कचरो थी वेंदई घर में तू आई पटणी थी खट का उती थी बुहारी दी थी छो कया जडे तू आहे त बस न तू आहे त बस न ओ मां के कमाइण ला नचो न ते कया तो न कमाए न मां वेंदस शाम बुकीए ते तो जल्दी कर मुंहिंजा कपड़ा इस्त्री कराया त वञी वेठी हूंदियूं मायूं ढोल वॼाइणो आहे सॼी रात ओ मोरड़े लाडा अल्लाह अल्लाह दी पाण को मोरले लाडा पढ़ाई जेको तो शादिन में मोरले लाडा पुट रे ते ये लोड़े पे तू हे रे छो एड़ी जिंदगी ॾिनई मूंखे अगर जिंदगी ॾिनी है हिकिड़ी ज़ाल पटारी ॾी आला साईं चढ़ो तो न करे आए थे सॼे घर जा कमकार कराए पई थी अम्मा लोड़ाए पई थी वरी थुक मुझो पई थी करे ये जिंदगी है मुंहिंजी दोस्त भी सारा पारे कपड़ा उछला यार। Oh no!